हर पासे जेको आहे असांखे बरसाति ऐं ॿोॾि जो जेको पाणी नज़र पियो अचे। सिंध हिन वक़्तु तकलीफ़ में आहे, सिंध हिन वक़्तु मुसीबत वारी सूरत हाल में आहे, सिंध हिन वक़्तु ॾुखे वक़्त खां गुज़रे रही आहे। पर उनखां वधीक ॾुखियो वक़्तु उन वक़्तु वधी थो वञे जॾहिं सिंध जा नाअहल ऐं नालाइक़ हुक्मरान अवाम जी वाहुर करण जे बजाए मुख़्तलिफ़ दौरनि दौरान हुते टहक ॾेई खिलनि था। उन्हनि खे इहो इन ॻाल्हि जो अहसास बि नाहे त बरसाति जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि ते कहिड़ो मुश्किल वक़्तु पियो गुज़रे, उन्हनि जे दिलनि ते हिन वक़्तु छा पई गुज़रे, जिन जो घर, जिन जो अझो, जिन जो सभु कुझु तबाह थी वियो आहे, उन्हनि ते हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल पई गुज़रे। कश्मीर खां वठी कराची ताईं हर पासे असांखे तबाही जा मंज़र नज़र पिया अचनि, पर असांजे हुक्मराननि खे का बि परवाह नाहे। 2010-2011 जी ॿोॾि खां पोइ का ख़ासि प्लैनिंग ऐं का जामिया प्लैनिंग थियणी हुई, पर उहा बि न थी। उहा दरिया जो पासो हुजे या सिमनाले वारा पासा हुजनि, दरिया 2010 में ॿोॾि आंदी, 2011 में बरसाति ऐं LBOD जे करे सिंध में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी। ॿई ॿोॾूं असां ॾिसी चुका आहियूं, पर हिन वक़्तु हिकु दफ़ो ॿीहर सिंध में दरिया जे करे बि ॿोॾि अची सघे थी ऐं सिमनाला अॻु में ई जेको आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि मुख़्तलिफ़ शहरनि खे ॿोड़े रहिया आहिनि ऐं उहा नाअहली नालाइक़ी हुकूमत जी हिन वक़्तु बि क़ाइमु आहे। छा 2011 जी ॿोॾि खां पोइ सिमनालनि खे जेको आहे एक्सटेंड करण जो को प्लान जेको आहे उहो ठाहियो वियो? बिल्कुलु बि न। छा दरियानि जा जेके कप हुआ उन्हनि खे मज़बूत कयो वियो? छा मुख़्तलिफ़ उहे इलाइक़ा जिते नयूं वही ईंदियूं आहिनि या बलूचिस्तान मां पाणी सिंध में दाख़िल थींदो आहे उन हवाले सां कुझु कयो वियो? कुझु बि हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत न कयो आहे। गुज़िरियल 14-15 सालनि खां वठी सिंध में हुकूमत कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी मुकमल तौर ते नाकाम नज़र पई अचे ऐं हुनजो रद्द अमल इहो हिन वक़्तु साम्हूं नज़र पियो अचे त जिथे बि हुक्मरान जमात जा नुमाइंदा अवाम वटि वञनि पिया, अवाम जो रद्द अमल हू वाज़े तौर ते ॾिसनि पिया त अवाम उन्हनि सां जेको आहे बग़ावत पई करे, उन्हनि खे जेको आहे जवाब पई ॾिए, उन्हनि सां विढ़ण जे लाइ बि तयारु आहे। केतिरा ई अहिड़ा असां वीडियो क्लिप जेके आहिनि उहे बि ॾिसी चुका आहियूं। मुख़्तलिफ़ जायुनि ते हुक्मराननि जो घेराव पिणु कयो वियो आहे। इहो सिर्फ़ु अवाम जी कावड़ आहे त हिन वक़्तु ताईं अवाम जी वाहुर छो न कई वई आहे। हिकु महीनो जेको आहे बरसाति खे थियण वारो आहे, पर जेके ॿोॾि मुतासिरीन आहिनि उन्हनि ताईं का बि सहूलियत हिन वक़्तु ताईं हुकूमत पारां न पहुचाई वई आहे। टेंट हुजनि, मच्छरदानियूं हुजनि, खाद खुराक हुजे या सिहत जूं ॿियूं सहूलियतूं हुजनि या महफ़ूज़ हंधनि ते उन्हनि खे मुंतक़िल करण जो मसइलो हुजे, पर हुकूमत पारां हिन वक़्तु ताईं को बि वाज़े जेको आहे कमु असांखे नज़र न आयो आहे। रुगो ठल्ला दौरा कया पिया वञनि ऐं उन्हनि जो नतीजो ज़ीरो आहे। कुझु बि उन्हनि जो नतीजो हिन वक़्तु ताईं न निकिरी सघियो आहे। हिकु पासे जेको ॿोॾि वारो पाणी आहे उहो तबाही पियो मचाए, बरसाति जेका आहे उनजे करे मुसलसल जेको आहे तबाही में वाधारो पियो थिए। ॿिए पासे बलोचिस्तान खां ईंदड़ जेको पाणी आहे, जेको FP बचाव बंद खां अची जेको आहे गॾु थियो आहे ऐं उनजो बि ख़दशो वधी वियो आहे त मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि सिंध जा उहे ॿुॾी सघनि था। FP बचाव बंद खे बि जेको थी सघे थो वधीक नुक़सानु पवे, जेको 2011 वारी ॿोॾि में बि उनखे नुक़सानु थियो हुयो, हिन दफ़े हिकु दफ़ो ॿीहर ख़तरो ज़ाहिर कयो पियो वञे। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, बरसाति थी चुकी आहे, पाणी सिर्फ़ु वॾेरा पंहिंजे फ़सुलु बचाइण जे लाइ ग़रीबनि खे ॿोड़ण जूं कोशिशूं पिया कनि, सिर्फ़ु पंहिंजो फ़सुलु हुननि खे बचाइणो आहे। उहे हुक्मरान जेके दावा कनि था त हू अवाम जी भलाई जे लाइ कमु पिया कनि, पर हिन वक़्तु काफ़ी जायुनि ते असां ॾिठो आहे त जिथे बि कंहिं वॾेरे जो, कंहिं जागीरदार जो, कंहिं MPA जो, कंहिं MLA जो फ़सुलु बीठल आहे, हू कोशिशि करे रहियो आहे त हू फ़सुलु पंहिंजे फ़सुल खे बचाए। बेशक ग़रीब ऐं आम अवाम जेकॾहिं उन सां मुतासिर थियनि था त उनखे हुनजी का बि परवाह न आहे। त हिन वक़्तु मजमूई सूरत हाल इहा आहे त सिंध जो अवाम परेशान आहे, उहे ॾुखे वक़्त मां गुज़री रहियो आहे, पर अवाम जा जेके नुमाइंदा आहिनि, जेके पंहिंजो पाण खे अवामी नुमाइंदा चवंदा आहिनि, उन्हनि खे हिन वक़्तु ताईं का बि फ़िक्र न आहे। इन सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार शकील सूमरो साहिबु ऐं उनसां गॾोगॾु एंकर पर्सन महराज हबीब साहिबु मूंसां गॾु मौजूदु आहिनि। अवां ॿिन्ही जी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। शकील साहिबु, सिंध जी सूरत हाल अवां जे साम्हूं आहे। 2010-2011 में बि असां ॾिठोसीं, उन खां पोइ सिंध हुकूमत का वाज़े प्लैनिंग करणी हुई जेका न कई। हिन वक़्तु अवां छा था ॾिसो, अवाम जो जेको रद्द अमल आहे उनखे कीअं था ॾिसो?
ऐं हुकुमराननि खे जेको ज़री बराबरि बि अवाम जो ख़्यालु न आहे, आख़िर अवाम जो छा थींदो? महिरबानी अशफाक, लॉन्ग टर्म प्लानिंग जी तव्हां ॻाल्हि कई, हुकुमराननि पारां ऐं मां चवंदुसि त पीपल्स पार्टी जो ही 14-15 सालनि जो जेको दौरु आहे, इन दौर दौरान 2010 ऐं 2011 जी जेका ॿूॾ आहे, उन ॿूॾ में जेके तबाहकारी थी ऐं उन तबाहकारी खां पोइ जेके रिकमेंडेशन हुयूं, इवन सुप्रीम कोर्ट जी बि जजमेंट असां वटि मौजूदु आहे त नेचुरल कुदरती जेके वहिकर आहिनि उन्हनि ते जेके कब्ज़ा आहिनि, केटियूं ठाही वियूं आहिनि, ज़मीनुनि ते कब्ज़ा कया विया आहिनि, उहे कब्ज़ा हटाया वञनि। पर उहे कब्ज़ा हटाइण बदिरां वेतर अञा वधीक ज़मीनुनि ते, ॿेलनि ते, कुदरती वहिकरनि ते, काज़वेज़ ते, नदियुनि नालनि ते ग़ैर क़ानूनी कब्ज़ा कया विया ऐं उहे कब्ज़ा जेके आहिनि सरकार जी सरपरस्ती में थिया, यानी पीपल्स पार्टी जी हुकूमत जी सरपरस्ती में थिया। उनजो रद्द अमल तव्हांखे अॼु हर शहर में ॾिसण में अची रहियो आहे त चूंडियल एवज़िन, चूंडियल नुमाइंदनि, हुकुमराननि जो अवाम जे तरफ़ां घेराव थी रहियो आहे, उन्हनि ते हमला थी रहिया आहिनि, पथराव थी रहियो आहे, ख़ुदरू बुनियादनि ते अवाम पब्लिक जो रद्द अमल जेको आहे ज़ाहिर थियो आहे। न रुगो हिकिड़े शहर में, तव्हां ॾिसो त फैज़गंज जे अंदरि मंज़ूर वसाण जो घेराव थियो ऐं उन्हनि खे उते फायरिंग करणी पई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ आयो, जाली रिलीफ कैंप लॻाई वई, उते ॿोॾ ऐं बरसाति मुतासिरनि एहतजाज कयो, दहशतगर्दी एक्ट तहत उन्हनि ते केस रजिस्टर्ड कयो वियो ऐं गुज़िरियल राति खां वठी जेके रिएक्शन आया, पब्लिक रिएक्शन, उनखां पोइ अॼु चीफ मिनिस्टर अवाम जे मूड खे सम्झी करे उहा FIR वापसि वठण जो हुकुम जारी कयो आहे। जुडो में तव्हां ॾिसो त AC जेको असिस्टेंट कमिश्नर आहे, उहो जॾहिं तंबू ऐं ॿियो सामान लिकाए थो, अवाम ताईं नथो पहुचे, उन AC ऑफिस ते अवाम जेको आहे उहो एहतजाज करे, घेराव करे, तोड़ फोड़ करे थो पियो। ही अवामी रद्द अमल, अवामी कावड़, अवामी एहतजाज जूं अहिड़ियूं शिकिलियूं आहिनि ऐं दुनिया जी हिस्ट्री जे अंदरि इन क़िस्म जा टर्निंग पॉइंट थींदा आहिनि जेके हुकुमरान न सम्झी सघंदा आहिनि ऐं ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं हुकुमराननि जो जेको मसनद आहे, इक़्तिदार, उन्हनि खां फुरिजी वेंदो आहे। ही आमिर मक्सी खे तव्हां ॾिसो, नादिर मक्सी खे ॾिसो, मुनवर टालपुर खे ॾिसो, सरदार ख़ान चांडियो खे ॾिसो, भैया सरदार आहिनि शिकारपुर जा, उन्हनि खे ॾिसो, नफ़ीसा शाह, सैयद काइम अली शाह ॻोणे वॾे वज़ीर जी ऑक्सफोर्डियन जेका धीउ आहे MNA, उनजे ॾाढो एहतजाज थिए थो पियो। उहा एहतजाज जेको आहे पुलिस जे पहिरे में जेको आहे उहो एहतजाज खे ॿुधो अणॿुधो करे निकिरी वञे थी पई। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त को बि हुकुमरान ऐं चूंडियल नुमाइंदो MNA MPA सेनेटर ॿाहिरि नथो निकिरी सघे। 1.5 महीनो गुज़री चुको आहे, अञा रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन न शुरू थी सघियो आहे। कहिड़ी जेका आहे वॾी में वॾी रंडक ऐं रुकावट आहे? छा अरिड़हीं तरमीम रुकावट आहे त कराची जे अंदरि जेको आहे ॿोॾ मुतासिरनि जे लाइ टेंट सिटी क़ाइमु नथो कयो वञे? हिते जेको अफ़गानी अचे थो, बिहारी अचे थो, बर्मी अचे थो पियो, उन्हनि खे तव्हां जेके आहिनि सोसाइटियूं ठाहे ॾियो था, उन्हनि खे तव्हां प्लाटनि जी अलॉटमेंट कयो था, धरती धणी जॾहिं अचनि था, दरपदर थी अचनि था, त उन्हनि जे लाइ तव्हां टेंट सिटी जेको आहे उहो बि लॻाइण में तव्हांखे वॾी रंडक पैदा थिए थी पई। मां सम्झां थो त इहे हुकुमराननि जो सभ खां वॾो फेल्यूअर आहे। अवाम पंहिंजो रिएक्शन शो कयो आहे। हींअर सूरत हाल छा आहे त साॻी पीपल्स पार्टी हुकुमरान जमायत जे अंदरि वेठल MNA MPAs जेके बुनियादी तौर ते जागीरदार ऐं वॾेरा आहिनि, उहे पंहिंजी ज़मीनूं बचाइण जे लाइ हिकिड़े कट खे घारो करे ॿिए शहर खे ॿोड़ण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हींअर सुप्रियो बंदि आहे, उनखे घारो हयो वियो आहे ऐं मेहर शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। KN शाह खे ॿोड़ण जी कोशिशि थी रही। ठरी मीरवा में तव्हां ॾिठो त उते वसणनि जेके आहिनि उन्हनि जी इंस्ट्रक्शन ते कट ॾिना विया। डिप्टी कमिश्नर ऐं SSP जेके वेठल आहिनि उहे सरकारी मुलाज़िम न पर ग़ुलामनि वांगुरु आहिनि, मुंशिन वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि ऐं सिंध जो अवाम सख़्तु रद्द अमल में आहे। सिंध जी अवाम जे मूड खे सम्झणु खपे। जेकॾहिं हिननि ईअं न कयो, वोट जी मां पर्ची जी ॻाल्हि नथो कयां, ईंदड़ चूंडनि जो इलेक्शन जे उनखां अॻु में ई जेके आहिनि उहे हुकुमरान निकिरी न सघंदो। ॿी पिक्चर तव्हां ॾिसो, PP शहीद भुट्टो जो ज़ुल्फ़कार जूनियर आहे, बिना प्रोटोकॉल जो निकिरे थो पियो। माण्हू हुनजो इस्तक़बाल कनि था पिया। हुननि वटि सरकारी मशीनरी कोन्हे, हू पंहिंजे माण्हुनि सां, बरसाति सेटल माण्हुनि सां गॾु बीठो आहे। हिन ॾुखी क़यामत जी घड़ी में जेको बि बरसाति सेटलनि सां गॾु बीहंदो, माण्हू उनखे वेलकम कंदा ऐं हुकुमरान अञा न, वॾी ॻाल्हि इहा आहे त अञा ताईं हुकुमरान सम्झण जी कोशिशि न करे रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जॾहिं पाण ही लाइव ट्रांसमिशन में वेठा आहियूं, हिन वक़्तु बि
मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके सिम नाला आहिनि उन्हनि खे कट ॾिना पिया वञनि, रिलीफ जा जेके पैसा आहिनि उहे फबाया पिया वञनि। हीअ सॼी मंज़र कशी इन करे कई पई वई आहे त आलमी डोनर इदारनि खां अरबे रुपया वठिजनि ऐं उहे अरबे रुपया ईअं जीअं 2010 ऐं 11 जी ॿोॾि में फबाया विया, ॿिब भरिया विया, हींअर बि उहा साॻी कोशिशि थी रही आहे। मिराज हबीब साहब, जीअं शकील साहब ॻाल्हि कई त हुक्मराननि खे हिन वक़्तु बि अहसासु नाहे, मुख़्तलिफ़ दौरनि दौरान असां उन्हनि खे ॾिसूं था त बिल्कुलु हू रिलैक्स रहंदा आहिनि, हिक ॿिए सां खिलनि पिया, टहक पिया ॾियनि, हुननि खे आवाम जी तकलीफ़ुनि जो बिल्कुलु बि ईअं लॻंदो आहे त को बि अहसासु नाहे। छा पीपल्स पार्टी इन जे करे आवाम जो ख़ासि ख्यालु नथी करे त उन्हनि खे ख़बर आहे त हीअ आवाम असांखे छॾे काॾे वेंदी? छा हीअ आवाम जी जेका कावड़ आहे, जेको रद्द अमल आहे, उनखे हिन वक़्तु बि सीरियस वठण जे लाइ तयारु न आहिनि? जिथे आम आवाम जेको आहे बुख पियो मरे त उनखां पोइ बि हीअ नाअहल नालाइक़ हुक्मरान उन्हनि खे ज़रे बराबरि बि अहसासु नाहे। ॾिसो अशफाक, शकील जेका ॻाल्हि कई मां उनखे अॻिते वधाईंदुसि। जेका सूरत हाल असांखे नज़र आई ज़ाहिरा 2010-11 जो जी शकील ज़िक्र कयो, हिन साल मौसमियात खाते जी अॻकथी हुई इहा, ऐं मौसमियात खातो इहो ॿुधाए चुको हो त हिन साल मामूल खां वधीक बरसातूं पवंदियूं ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे करे पाकिस्तान में सूरत हाल ख़राब थी सघे थी। इहो बार बार मुसलसल असांखे ॿुधायो वियो ऐं उन में असां इहो बि ॾिठोसीं त 2 जुलाई ते वॾे वज़ीर पंहिंजनि वज़ीरनि मुशीरनि खे रेन एमरजेंसी लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में सिंध जे मुक़ररु पिणु कयो त इन जो मतिलबु त 2 जुलाई ताईं सिंध हुकूमत खे इहा ॼाण हुई, सिंध हुकूमत इहो सम्झे पई त सिंध में बरसाति पइजी सघे थी ऐं सिंध में जेका बरसाति हूंदी उहा मामूल खां वधीक हूंदी। उनजो ॿियो हिकिड़ो वॾो सबूत इहो आहे त शीरी रहमान जी ट्वीट ऑन रिकॉर्ड आहे, हुन जेका ॻाल्हि ॿोल कई सेनेट में उहा ऑन रिकॉर्ड आहे। उन में बि हुन पारां चयो वियो त जेका मौसमियाती तब्दीलियूं आहिनि, बरसातियूं वधीक पइजी सघनि थियूं। इहा बरसातुनि खां अॻु में जी सूरत हाल आहे। 2 जुलाई जो मां ज़िक्र पियो कयां, जॾहिं अञा शुरूआती तौर किथे किथे मानसून जो जेको सिलसिला हुआ उहे अञा ठहणु शुरू थिया हुआ। तव्हां ॾिसो 15 सालनि खां सिंध जे माण्हुनि ते हुकुमरानी कंदड़ पीपल्स पार्टी हिन वक़्तु तस्वीर कहिड़ी पेश करे पई? सभ खां पहिरियां सिंध जे माण्हुनि खे इहो सम्झणु घुरिजे त पीपल्स पार्टी तस्वीर कहिड़ी पेश करे पई? हीअ कुदरती आफ़त आहे, असां बरसाति नथा रोके सघूं ऐं असां जेका सूरत हाल ॾिठी आहे असां परेशान आहियूं, सभु गॾिजी करे सिंध जे माण्हुनि जी मदद कयो। हिकु अहिड़ी बेवसी ऐं लाचारी जी तस्वीर सिंध हुकूमत पेश करे पई ऐं मानसून खे आफ़त करार ॾिए पई ऐं इन पुठियां पंहिंजी जेका नाअहली आहे उहा लिकाइण जी कोशिशि करे पई, जेको मुकमल तौर ते सिंध जे अवाम खे धोखे में रखण वारी ॻाल्हि आहे। हाणे ॾिसो तव्हां, जीअं मां ज़िक्र कयो अॻु में बरसाति बाबति अॻकथी जो, त इहो अॻु में ज़िक्र थियल हुयो। तव्हांजो आपाशी कातो केतिरनि ई जॻहियुनि ते बंद टुटा आहिनि, शहर हिन वक़्तु मुसलसल ॿुॾनि पिया, तव्हांजा वज़ीर मुशीर शहर ॿोड़ाइनि पिया। एपी बचाव बंद वारी सूरत हाल उहा मुसलसल ख़तरनाक थिए पई। उते केतिरनि ई जॻहियुनि ते असांखे इहे ख़बरूं अचनि पियूं, उते बंद टुटनि पिया, मुसलसल घारा लॻनि पिया ऐं शहर ॿुॾण जो सिलसिलो जारी आहे। जीअं शकील ज़िक्र कयो ठरी मीरवा फैज़गंज जो, असांखे उते साॻी सूरत हाल नज़र अचे थी। LBOD ते पंहिंजा हिननि जा वज़ीरनि मुशीरनि जा झेड़ा हलनि पिया, को चाहे पियो त फलाणी जाइ तां कट ॾियूं, को चवे पियो त फलाणी जाइ तां कट ॾियूं। त इहा हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि सां रांदि ही मुसलसल कनि पिया। उनखां बि अलावा जीअं असां ॾिठोसीं बरसाति थी ऐं ज़ाहिरा जॾहिं सूरत हाल ख़राब थी, सिंध TV नेटवर्क पंहिंजे माण्हुनि सां मुसलसल जॾहिं शयूं रिपोर्ट करे रहियो हो त 2-3 ॾींहंनि ते मुसलसल तनक़ीद थी, सोशल मीडिया ते तनक़ीद थी, मीडिया आवाज़ उथारियो, माण्हू पंहिंजे तौर ते आवाज़ उथारनि पिया त साईं बरसाति हद खां वधीक थी आहे ऐं माण्हू ॿुॾनि पिया। उनखां पोइ तव्हांजे मुराद अली शाह साहब खे ख़्यालु आयो, साईं मुराद अली शाह साहब बक़ौल हुन जे त हुन 23 ज़िलनि जो दौरो कयो आहे ऐं उहो सॼो दौरो करे आयो। उते वियो, उन का बि शइ कंहिं बि माण्हूअ खे को बि रिलीफ या रेस्क्यू जेके बुनियादी तौर ते 2 शयुनि जी उन वक़्तु तकड़ी ज़रूरत हुई, रिलीफ ऐं रेस्क्यू, का बि शइ असांखे किथे बि नज़र न आई ऐं अची पोइ हिते हिकु वॾी बेवसी वारी तस्वीर हुन पारां ॾेखारी वई ऐं उन उर्दू मीडिया खे हू इलाज मिंथूं करे पियो, जेका जॾहिं हिते तबाही थिए पई त उन वक़्तु उनखे शहबाज़ गिल जी गिरफ़्तारी यादि हुई, शहबाज़ गिल जो मेडिकल चेकअप यादि हुयो, उन ते मुसलसल वॾियूं वॾियूं ट्रांसमिशन्स हलनि पियूं, उहे सभु शयूं उहो ज़िक्र थिए पियो ऐं ज़ाहिरा पोइ मुराद अली शाह जॾहिं हिकु वॾी तस्वीर बेवसी वारी असांखे ॾेखारी, उनखां पोइ असां ॾिठोसीं जॾहिं ख़ैबर पख्तूनख्वा में भी सूरत हाल ख़राब थियण लगी, पोइ ज़ाहिरा जेका ओवरऑल असां ॾिठोसीं सूरत हाल उहा फोकस में आई घटि में घटि त सिंध जे माण्हुनि सां, बलोचिस्तान जे माण्हुनि सां, सराइकी बेल्ट जे माण्हुनि सां हीअ असरु थिए पियो। सिंध जे हुकुमराननि जो जेसिताईं तालुक़ु आहे ऐं उन में जेका असां मुसलसल शइ ॾिसूं पिया
त तव्हां मूंखे ॿुधायो हिन वक़्त ताईं तव्हांजो रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन खातो आहे जंहिंजी करोड़ रुपया बजट आहे, PDA में तव्हांजो मुकमल तौर ते नाकाम आहे, कुझु बि हिन वक़्त ताईं न आहे करे सघियो। रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन खाते जी वेबसाइट ते हिन वक़्त बि जेके अंग अखर मौजूदु आहिनि त 45 देगियूं तव्हां 1 करोड़ जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे ॾिनियूं आहिनि, 93,000 तव्हां जेके टेंट आहिनि उहे पंहिंजनि माण्हुनि खे ॾिना आहिनि। 1 करोड़ मुतासिर, ऐं पाण मुराद अली शाह साहब ॿुधायो त 15 लख सिंध जा जेके कचा घर आहिनि, कचा पका मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहे मुकमल तौर ते ख़तमु थी चुका आहिनि। 1 करोड़ माण्हू हिन वक़्त बि रोडनि ते आहिनि, कैंपुनि में आहिनि, स्कूलनि में आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहे सुकल टुकड़नि ते वेठल आहिनि जेके पंहिंजा घर छॾे चुका आहिनि। उन जे लाइ तव्हां 45 देगियूं बक़ौल तव्हांजे वेबसाइट ते जेके रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन खातो आहे उन जे अंग अखर मौजूदु आहिनि। अचो तव्हां ॿी नाइली ते उन खां अॻु में वारी सूरत हाल ते तव्हांजो जेको पब्लिक हेल्थ खातो आहे उहो पंपिंग स्टेशनियूं मुकमल तौर ते फ़ाल न कराए सघियो। तव्हांजो जेको मकानी खातो आहे उहो असांखे मुकमल तौर ते नाकाम नज़र आयो। तव्हांजो आपाशी खातो बंद पका न कराए सघियो। उन खां पोइ जी जेका असां सूरत हाल ॾिठीसीं उन में बि तव्हां कुझु न आहे करे सघियो। ॿियो छॾियो तव्हां हिन वक़्तु जॾहिं सिहत खातो आहे, सॼी सिंध में माण्हू करोड़ लखे माण्हू बीमारियुनि में वकोड़िया पिया आहिनि, गेस्ट्रो, चमड़ी जूं बीमारियूं, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं सॼी सिंध में मुसलसल वधनि पियूं। उन जे लाइ को खातो असांखे ग्राउंड ते नज़र न पियो अचे। हीउ ख़ामोश तमाशाई तां हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत बणियल आहे ऐं उहो तमाशो ॾेखारे, बेवसी जी तस्वीर ॾेखारे, वरी उहा कोशिशि कई पई वञे त दुनिया जे मुख़्तलिफ़ डोनर्स खां ऐं जेके मुल्क में मौजूदु माण्हू आहिनि सरहंदी वारा उन्हनि खां तोड़े वफ़ाक़ खां पैसा वठी पंहिंजा न भरजंदड़ बिब तव्हां भरे सघो। अवाम जो फ़िक्र हिन वक़्त ताईं नज़र नथो अचे ऐं उन जो नतीजो इहो आहे जंहिंजो शकील ज़िक्र कयो त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हाणे तव्हांजा घेरा थियणु शुरू थिया आहिनि। वरी बि मां इहा ॻाल्हि कंदुसि त हीउ जेको वक़्तु आहे हुकुमराननि खे सोचणु घुरिजे, पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीहणु घुरिजे, उन्हनि खे रिलीफ ॾियणु घुरिजे, रेस्क्यू करणु घुरिजे। उन खां पोइ जो जेको मरहलो आहे रिहेबिलिटेशन वारो उन में बि अवाम सां गॾु बीहणु घुरिजे। ऐं अगरि वरी तव्हां का अहिड़ी हरकत कई जंहिंजी निशानदेही थी आहे, काल्ह असां मीरपुर ख़ासि में ॾिठोसीं 6 लख खां मथे मच्छरदाणियूं उते गोदाम में पियल आहिनि, 38 करोड़ जे लॻभॻि उन्हनि जा पैसा बीहनि था, उहे मच्छरदाणियूं उते ख़राब थियूं थियनि, अवाम खे न आहिनि ॾियणियूं। अॼु असां साईं मुराद अली शाह साहिब जे पंहिंजे तक में ॾिठोसीं, उते काटन फैक्ट्री में जेको पियल सामान हो उते माण्हू अची पहुता आहिनि, उते जेको लिकाए वियो सामान उन्हनि ते माण्हू पाण अची उतां सामान खयो ऐं हीअ जेका अफ़रा तफ़री वारी सूरत हाल असांखे नज़र अचे पई, उन में सिंध हुकूमत खे हिन वक़्तु माण्हुनि सां सचो थियणो पवंदो ऐं इहो सोचणो पवंदो। ज़ाहिरा जेका सूरत हाल आहे उन में त जेको माण्हुनि में कावड़ आहे हिन वक़्तु उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त तव्हां न रेस्क्यू करे सघिया आहियो, न माण्हुनि खे रिलीफ ॾेई सघिया आहियो। इन जी हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि खे सभ खां वधीक ज़रूरत आहे। शकील साहब, मां इहा ई ॻाल्हि हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं रखंदुमि त 2010-2011 वारी सूरत हाल असांजे साम्हूं आहे त सिंध हुकूमत खे 10 साल की हुकूमत जे लाइ काफ़ी हूंदा आहिनि त दरिया में बोर्ड वारी सूरत हाल जे वक़्तु किथे किथे कमियूं कोताहियूं हुयूं या LBOD जे हवाले सां 2011 में बोर्ड आई आहे त उते बि ख़बर आहे आख़िर इन शइ में रुकावट कहिड़ी आहे, छा हिन वटि फंड मौजूदु न आहिनि या हिननि खे को रोके थो या इहे हिकु ज़रिया थी विया आहिनि सिंध हुकूमत जे लाइ त बोर्ड ईंदी, कुझु आलमी जेके इदारा आहिनि उहे मदद कंदा ऐं वरी पोइ इन्हनि जी करप्शन जो जेको बाज़ारु आहे उहो गरम थींदो। सिर्फ़ु इहो मक़सदु आहे, इहा नाहिली आहे जंहिंजे करे जेको आहे हुकूमत सची नियत सां कमु न पई करे। 2010 वारी बोर्ड, 2011 वारी जेका बोर्ड आहे उहा असांजे लाइ बहितरीनु मिसाल हुई। असां कुझु अगरि करणु चाहियो पिए त हिकिड़ो प्रोवर्ब्स आहे त ॿुॾी जा ॿीणा, ऐं उहो ॿुॾी जा ॿीणा सिंध हुकूमत जॾहिं बि फ्लड आयो आहे, बरसाति पए थी, एरीगेशन डिपार्टमेंट हुजे, बल्दियात खातो हुजे, NDMA हुजे, PDMA हुजे, सॼी सिंध सरकार हुजे, उन्हनि जा खीसा ॿिए बि भरिजी वञनि था। 2010-11 जी ॿूॾ जे दौरान अरबें रुपयनि जो ॿाहिरि डोनर आलमी इदारनि जेका आहिनि उन्हनि इमदाद कई ऐं उहा इमदाद जेका आहे मुतासिरनि ताईं न पहुची सघी ऐं उन में जेके कखपति हुया उहे किरोड़ अरबपति बणिजी विया। इहे रिकॉर्ड ते शयूं मौजूदु आहिनि। जन वटि हिकिड़ो एकड़ न हुयो उहे 5-5 एकड़ ज़मीनुनि जा उहे ज़िमीदार बणिजी विया ऐं उन खां बाद में उहे इलेक्टेबल्स जी सूरत में असेंबलियुनि जे अंदरि मौजूदु आहिनि। 2010-11 जी ॿूॾ जेका आहे उन असांखे मैसेज कन्वे कयो हो त जेके नेचुरल कुदरती वहिकरा आहिनि उन तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि। कब्ज़ा ख़तमु न थी सघिया, वेतर वधीक कब्ज़ा कया विया। ॿेले खाते जी 1000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा सरकार जी सरपरस्ती में जेका आहे लीज़ कराई वई
कच्चो सॼो जेको आहे उहो नेचुरल इकोलॉजिकल सिस्टम जे लाइ ज़रूरी हूंदो आहे उते पाणी हुजे। ऐं जॾहिं कच्चे में पाणी ईंदो आहे त माण्हू उते ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि, बंधनि ते ईंदा आहिनि, पोइ हेठि लहंदा आहिनि, फ़सुलु थींदो आहे। सॼो कच्चो या त धाड़ेलनि जे हवाले कयो वियो या हिननि ख़ुदि जेका आहे उहा ज़मीनूं अलाट करे करे उते ई पंहिंजी ज़िमेदारी उन्हनि क़ाइमु करे वरिती आहे। 2010-11 जी ॿोॾ मां असां को बि सबक़ु न पिरायो। वेतर हुकूमत जी नाअहली, करप्शन, लापरवाही जे नतीजे में अॼु जेका सूरत हाल आहे, मां सम्झां थो त सिंध जी तारीख़ में हिन क़िस्म जी तबाहकारी अॻु कॾहिं न थी आहे। बरसाति सबबु, बरसाति खां पोइ फौरी तौर ते रेस्क्यू ऑपरेशन करे माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचायूं वेंदियूं आहिनि। अफ़गानिस्तान जे अंदरि हिकिड़ो वीडियो वायरल थी आहे जिते को बि गवर्नेंस जो पाण मिसाल ॾींदा आहियूं त सिस्टम मौजूदु कोन्हे। उते कंहिं माण्हू जेके आहिनि उन बरसाती ॿोॾ में फाथल आहिनि त उन्हनि खे हेलीकॉप्टर उतां रेस्क्यू करे थो। असां हिते लुढ़ंदड़ लाश ॾिठा बलोचिस्तान जे अंदरि, मासूम उभम ॿारड़ा। तव्हां फोटो जर्नलिज़म पढ़ी आहे, फोटो जर्नलिज़म जी वॾी जेका आहे उहा इम्पोर्टेंस थिए थी पई। वियतनाम जी जंग जे अंदरि फोटो जर्नलिज़म ते जॾहिं फोटो हिकिड़ो जॾहिं बम्बारमेंट थी, उहो अख़बार में शाया थियो त न्यूयॉर्क ऐं वाशिंगटन जी जेके आहिनि रस्तनि ते लखे माण्हू निकिता, पोइ अमेरिका खे वियतनाम जे ॾाढो सरेंडर करिणो पियो। हिते जेका फोटो जर्नलिज़म, हिते असां रोज़ जेके तस्वीरूं बेवसी जो ॾिसूं था, ॻोढ़ा ॻाड़ींदड़ जेके नींगरियूं आहिनि, उन्हनि जा लुढ़ंदड़ लाश आहिनि, हिननि जे दिलि में कंहिं बि क़िस्म जी का जेका आहे उहा हिन जी दिलि नथी धड़के। मूंखे हैरानगी थिए थी पई त MNA नफ़ीसा शाह ऑक्सफोर्ड जी पढ़ियल आहे, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऑक्सफोर्ड जो पढ़ियल आहे, पीपल्स पार्टी जा खोड़ सारा अख़बार फॉरेन रिटर्न आहिनि। इहो इल्मु कहिड़े कम जो जेको तव्हांखे पंहिंजनि माण्हुनि जे लाइ कमु न अची सघे, उन इल्म जो मिसयूज़ करे तव्हां पंहिंजे बंगलनि खे हिकु बंगले मां 4 बंगला ठाहियो था, 4 बंगलनि मां 10 बंगला ठाहियो था, 1000 ज़मीन मां 5000 एकड़ ज़मीन ठाहियो था। उनजो ईअं रिएक्शन थींदो आहे। तव्हांखे फ्रेंच इनकलाब मां सबक़ु वठणु खपे। दुनिया जे अंदरि खुदरू बुनियादनि ते आवाम जॾहिं उथंदी आहे त पोइ सिविल वार बि शुरू थी वेंदी आहे ऐं पोइ हुकुमराननि खे मैसेज कन्वे थींदो आहे जेको हिन वक़्तु हिननि मां अञा बि हिननि खे वक़्तु आहे पीपल्स पार्टी जे हुकुमराननि खे। असां पीपल्स पार्टी जे बार बार तनक़ीद इन करे रहिया आहियूं त हुकुमरान पीपल्स पार्टी जमायत आहे। पीपल्स पार्टी कंहिंजी डार्लिंग पार्टी आहे, पीपल्स पार्टी कंहिं वटि इस्तेमालु थी रही आहे। उहो सुवाल ख़ुदि अवाम पीपल्स पार्टी खां पुछी रही आहे त तव्हांखे जेके हेतिरा सारा पैसा मिलिया आहिनि, तव्हांखे जेके हिन वक़्तु ताईं जेका डोनेशन मिली आहे, उहा अवाम ताईं जेका मुतासिर अवाम ताईं आहे, उहा उन्हनि ताईं पहुचाई छो न वई आहे? छो ज़रूरत पए थी सखर जे अंदरि जॾहिं वज़ीर आज़म अचे थो जाली रिलीफ कैंप करण जी? तव्हां अवाम खां एतिरा छिरकियल आहियो। ख़ुदि शहबाज शरीफ़ या सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, PP चेयरमैन, सॼी काबीना, आख़िर अवाम में वञण खां लवाइनि चवनि था। इहो रिएक्शन आहे 15 सालनि में। तव्हां सम्झो त सिंध जो अवाम अबोझ आहे, नासमझ आहे, उहो कंहिं बि क़िस्म जो को रिएक्शन कोन्हे। लीडरलेस सोसाइटी आहे, माण्हुनि खे जीअं मारबो उहे माण्हू बर्दाश्त कंदा रहंदा, पर हिकिड़ी हद थींदी आहे। वारे मां अली असगर मीरासी साहब असां सां गॾु मौजूदु आहे। छो त वारे में हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त उते इहे ख़दशा जेके आहिनि ज़ाहिर पिया थियनि त थी सघे थो वारे जेको शहर आहे उहो पाणी जी जेको आहे लपेट में अची सघे थो, उते पाणी जो जेको दबाव आहे उहो वधे पियो। अली असगर मीरासी, वॾी महिरबानी असांखे जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो त हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? छा को वॾेरो को जागीरदार इन में शामिल आहे उनखे शहर खे ॿोड़ाइण जे लाइ ऐं पंहिंजी कंहिं ज़मीन खे कंहिं फसल खे बचाइण जे लाइ? बंदि जेको आहे ॻोठ साबू बुरड़े खां हुनखे तक़रीबन 100 फुट जो गारो लॻो, जेको हींअर तक़रीबन 200 खां मथे तक पंहिंजो उहो पाणी वार शहर जे तरफ़ पियो अचे। ऐं हेॾां वरी घाट ड्रेन सिमन नालो आहे, जंहिंखे 3 ॾींहं अॻु हिकु वॾो गारो लॻो हुयो, 250 फुट जो गारो लॻो हुयो, जेको तमामु वधी वियो आहे। अॼु हिकु ॿियो गारो 50 फुट जो हुनखे लॻो आहे, जेको तमामु उहो वधी वियो आहे। सबबु मुसलसिल पाणी जे दॿाउ सबबु सिमन नालनि जे गारनि जे दॿाउ सबबु ऐं जेके पुना शाख आहे उनखे 8 ॾींहं अवल गारो लॻो हुयो, उहो बि 8 ॾींहंनि में बंदि न थी सघियो। जंहिं सां मुसलसिल गारा लॻा, होॾां बचा बंदि खे गारा लॻा, होॾां सिमन नालनि खे गारा लॻा, होॾां पुना शाख जेके आहे उनखे गारा लॻा। उन सभिनी सॼी सूरत हाल वारे शहर जे अंदरि जेका चोतरफ़ जेके कालियूं आहिनि, उन चइनी तरफ़ कचियूं आबादियूं में मुसलसिल पाणी
चढ़ी रहियो आहे उहो मुंडियूं ॿुधी वियूं आहिनि। त उन खां पोइ अॼु जेको आहे अलबत्ता पेट्रोल पंप आहे उन खां बस स्टॉप जेको आहे उन ताईं पाणी पहुची चुको आहे। पाणी पहुचण सबबु हिते शहर में ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल आहे। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते इंतज़ाम नाले का बि शइ कान्हे का इंतज़ाम मुकमल तौरु ग़ाइबु आहे। हितां चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे अचनि था उहे चकर लॻाइनि था पर मशीनरी वग़ैरह कान्हे का जेका खंडनि खे बंदि करे या को आवाम खे रिलीफ ॾे। हिते 3 कैंपूं क़ाइमु कयूं वयूं छो त उहे बोर मुतासिर जेके मुख़्तलिफ़ इशूनि खां आयल हुया उहे पंहिंजी मदद पाण त सरकारी इमारतुनि में विरिहाए पोइ उनखे 3 ॾींहंनि खां बाद में चइनि उन्हनि खे हिकिड़ो कैंप क़ाइमु कयो त सरकारी कैंप उन्हनि खे सिर्फ़ु हिते पटाटनि में भत न पियो वञे जेको हिकु टाइम न पहुचे जिन सबबु जेके मुतासिर आहिनि उहे तमामु हिकिड़ी फाकाशियाशी ज़िंदगी गुज़ारण लाइ मजबूर। असांखे इहो ॿुधाईंदो हलां त वारे शहर में जेके 3 कैंपूं इंतज़ाम क़ाइमु कयूं उन में पाणी जी सहूलियत कान्हे का, उन में वॉशरूम जी सहूलियत कान्हे का। उन सभी सहूलियत न हुजण सबबु इंसान हितां जेके रवासी बोड मुतासिर आहिनि उहे जानवर ज़िंदगी गुज़ारिया आहिनि। पर तव्हांखे अॼु जेको पाणी जो चार्ज थियो आहे जंहिंमें एरिगेशन नालो ॿुधी वियो आहे जंहिंमें गाॾी नाला ॿुधी वियो आहे उन खां बाद में जेके बोड मुतासिर कैंपूं हुयूं जंहिंमें मोनो टेक्निकल कॉलेज डिग्री कॉलेज जेका आहे उहा मुसलसिल पाणी हितां अचे उतां जा मुतासिर जेके आहिनि उहे लॾ पलाण करे पंहिंजे रोडनि ते वेठा आहिनि पर हुकूमत तरफ़ां उनजी वार नथी कई वञे। ऐं हिते एतिरे इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते कंहिं बि इंतज़ाम नाले का शइ ई कान्हे का छो त जॾहिं हितां जा माण्हू परेशानी वारे हाल में आहिनि हितां लॾ पलाण वारी सूरत में आहिनि हितां ट्रैफिक जेकी आहे उन्हनि पंहिंजा मनपसंदि जा पंहिंजा भाड़ा जेके मुक़ररु करे छॾिया आहिनि जंहिं सभु हितां जो ग़रीब मिसकिन माण्हू बेपच माण्हू बेसहारा माण्हू जेको आहे उहो दरपदर आहे ज़िंदगी उहो तमामु हिकिड़ी आलम सख़्तु परेशानी वारे मुंहुं खे मुंहुं पियो ॾिए छो त उनजा जेके नंढा बच्चा आहिनि उहे कीअं पिया कनि उहे रोडनि रस्तनि ते दाऊं करे रहिया आहिनि पर हिते को हुनजी वार करण वारो कोन्हे का। ज़िले में जेको आहे उहो अचे पई DC कंबर शहर अचे पियो ॿाहिरि रोडनि ते उहो विज़िट करे ऐं सिर्फ़ु फोटो सेक्शन कराए वापसि हली पियो वञे पर उनजी वार करण लाइ तयारु कान्हे उनखे मदद करण लाइ तयारु न आहे। जीअं तव्हांखे इहो ॿुधाईंदो त 4 ॾींहं अॻु बिलावल भुट्टो ज़रदारी कंबर शहदादपुर ज़िले जे पंहिंजो शहदादपुर वारे इलाइक़े में उतां हिकिड़ो ख़ाली हिकिड़ो दौरो करे ऐं वापसि हलियो वियो ऐं उते मुरादिल शाह सां गॾु कोई रिलीफ उन्हनि खे न ॾिनो वियो ऐं उन रिलीफ न हुजण सबबु हितां जा माण्हू हिकिड़े तमामु हिकिड़े फाका जेके सख़्तु परेशानी वारे माहौल आहिनि हितां जे इंसान खे त घुरिजे त उहा हिकु तहरीक में अचनि ऐं तहरीक में अचनि हितां जेके मौज मुतासिर आहिनि उनखे पंहिंजे हिकिड़े रेस्क्यू इस्तेमालु कनि आर्मी अचे उहा ई कढी सघे थी छो त शहर जे हिन वक़्तु 74 जेके आहिनि उहो पाणी घेरे वरितो आहे। वार नसराबाद रोड जेका उहो हुनखे कट अची वियो आहे उहो हुनजो रस्तो ब्लॉक थी वियो आहे ऐं कुझु मिंटनि खां बाद में ज़रनि इहो ॿुधायो आहे त उन पाणी खे रस्तो विझण लाइ गाजी मेड़ ऐं वारा रोड जेको आहे उनखे कट ॾिनो वेंदो जॾहिं उहो रस्तो कटियो वेंदो त लाड़काणो वार जेको आहे उते 3 फुट रोड जे मथां पाणी आहे ट्रैफिक अली असगर इहो ॿुधाइजो त इहे जेके कट न पिया वञनि इहो आवाम जी भलाई ऐं बहितरी खे नज़र में रखंदे कया पिया वञनि या को वॾेरो को जागीरदार पंहिंजी ज़मीन पंहिंजो फसल बचाइण जे लाइ कट पियो ॾियारे हिननि खे? बिल्कुलु हिकु तरफ़ जॾहिं पंहिंजो अॼु असांखे पहिरियां त इहो नज़र में आयो त जेको घाट ड्रेन सिमनालो आहे उन घाट ड्रेन सिमनाला खे 100-200 फुट जेको घारो लॻो त परियां लॻोलॻ हिकिड़ा बासरनि जा ॻोठ आहिनि त उन्हनि 12 तरफ़ सिमनाले खे घारण जी कोशिशि कई जिन खां पोइ शहरनि मुर्ची करे उन घारे ते पहिरो ॾिनो ऐं उन जॾहिं घारो ॿधो त राति गुज़र जेके राति आहे उतां जे बासर माण्हू उनखे हथु वठी हिकिड़ो घारो हुन जंहिंमें 50-100 फुट खां हिन घारो ॿधी वियो आहे ऐं जॾहिं पाणी जो जॾहिं प्रेशर पियो आहे त हितां जे माण्हू जेके आहिनि उतां जे इलाइक़े जा बासर माण्हू उन हिकिड़नि माण्हुनि जो इहो चवणो त हिनखे कट न वञे हिकिड़नि माण्हुनि जो उहो चवणो त कट न ॾिनो वञे जॾहिं कुझु कलाक अॻु MP वार बुरहान खान चवंदो जी उन इलाइक़े जे माण्हुनि सां जेके ॻोठाणा जेके ॻोठ पाणी ॿुॾण जे ख़तरे जे लाइ जेके एतिराज़ पिया कनि त हिनखे कट न ॾिनो वञे त उन्हनि वेही करे पाण मीटिंग तय कई आहे पर उनजो जेके ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे त उन्हनि जो इहो चवणो आहे त जॾहिं असांखे पाण जो रस्तो न हूंदो त असांजा जेके घर आहिनि बदियूं त असांजूं जेके लखे एकड़ ज़मीनूं उहे ॿुॾी वयूं आहिनि पर जेके असांजा घर आहिनि उहे बचनि तव्हां पंहिंजनि खे घरनि खे बचायो। अली असगर मिरासी वॾी महिरबानी अवां सां अपडेट कयो वारे जी सूरत हाल जे हवाले सां। नाज़रीन स्पेशल ट्रांसमिशन जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे छाकाणि त पूरी सिंध जी जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त चूंडियल नुमाइंदा बरसातुनि खां पोइ जेका आवाम तकलीफ़ में हुई उनखे रिलीफ ॾियण जे बजाए हू अहिड़ी जायुनि तां कट पिया हणनि त जीअं पाणी उन्हनि ॾे वञे ऐं उन्हनि जा घर जेके पंहिंजा आहिनि ऐं उन्हनि जूं जेके फसलूं आहिनि उहे बची सघनि। इन स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं। वक़्तु आहे हेडलाइंस ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो।